كان يريد العزة فلله العزة جميعا إليه يصعد الكلم الطيب والعمل الصالح يرفعه والذين يمكرون السيئات لهم عذاب شديد ومكر أولئك هو يبور. اللهم صل على سيدنا محمد وآله وصحبه وبارك وسلم عدد كل معلوم كذلك. अल्लाह तबारक व तआला ने सूरत के इब्तिदा में हम्द ऐं तारीफ़ बयान फरमाई, आसमान ऐं ज़मीन जी तख़लीक़ जो ज़िक्र फरमायो ऐं फरमाई अल्लाह तबारक व तआला मलाइकनि में रसूल बनाया आहिनि, उन्हनि जा पर आहिनि, उन्हनि जो अंदाज़ कमो बेश आहे। अल्लाह तबारक व तआला उनखे केतिरो बि वधाए पंहिंजी तख़लीक़ात में उनजी मर्ज़ी आहे, हर शइ ते क़ादिर मुतलक़ आहे। अल्लाह खोले थो पंहिंजे मानसानि ते रहमत पंहिंजी, उनखे केरु रोके नथो सघे, जो रोके थो उनखे कोई खोले नथो सघे। इहो ज़बरदस्त हिकमत वारो आहे। इंसानो अल्लाह जी नेमतूं यादि कयो, शिरक खां बचो। कोई ख़ालिक़ अल्लाह खां सवाइ कोई बि न आहे तव्हांजो। रोज़ी जो मालिक उहो आहे। अल्लाह खां सवाइ कोई बि हाकिम न आहे। काॾे तव्हां फिराया वञो था? अंबिया किराम अल्लाह तबारक व तआला जो पैगाम खणी आया, जो सिलसिलो हलंदो रहे थो, उन्हनि जी माण्हू तकज़ीब कनि था। अॻे बि केतिरा रसूल गुज़रिया आहिनि, माण्हू खे न मञियो आहे। जीअं अचे थो क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला हशर जे ॾींहुं जॾहिं सभिनी खे उथारींदो, गॾु कंदो, अंबिया किराम बि पंहिंजी उम्मतुनि सां ईंदा, पंहिंजी उम्मतुनि सां ईंदा। किन नबियनि सगोरनि खे जे पोयों काफ़ी उम्मत हूंदी, किन जे पोयों तमामु मुख़्तसिर माण्हू हूंदा, तमामु थोरा माण्हू हूंदा। हालांकि अल्लाह तबारक व तआला उनखे रसूल बनाए मोकिलियो, उन्हनि खे पंहिंजा किताब नाज़िल करे ॾिना, वही जो सिलसिलो क़ाइमु रहियो, माण्हू उन्हनि जी ॻाल्हि खे न मञियो। माण्हू पंहिंजी दुनिया जे परस्तश में लॻी विया। फरमाई इंसानो बेशक अल्लाह जो वाइदो सचो अथव, फला तग़ुरन्नकुमुल हयातुद दुनिया, तव्हांखे दुनिया जी हयाती धोखो न ॾे ऐं तव्हांखे धोखेबाज़ बि धोखो न ॾे। ॿ शयूं आहिनि जेके दुनिया में माण्हू खे धोखो ॾियनि थियूं। हिकिड़ा दुनिया जी हयाती मफ़ादात, हिकिड़ा माण्हू खे मफ़ादात धोखो ॾियनि था, ॿिया हिकिड़ा धोखेबाज़ आहिनि, उहे धोखो ॾियनि था। ॿ शयूं दुनिया में अल्लाह तबारक व तआला अहिड़ियूं ॿुधायूं आहिनि जेके इंसान खे धोखो ॾियनि थियूं, उन खे बरगलाइनि थियूं, उनजो मिसयूज़ कनि थियूं। फरमाई हिकिड़ो दुनिया जी हयाती, माना माण्हू दुनिया जे चकर में लॻी थो वञे, मफ़ादात जे चकर में लॻी थो वञे, इक़्तिदार जे चकर में लॻी थो वञे, इन में माण्हू धोखो खाई थो वञे। हिकिड़ी धोखे खाइण वारी शइ आहे। बराह रास्त उहो माण्हू
बराह रास्त पाण धोखो खाए थो, मफ़ादात जी भीड़ चढ़ी थो वञे ऐं ॿिया माण्हू ॿियो वरी उहो धोखो खाए थो जंहिंखे धोखेबाज़ धोखो ॾियनि था। धोखेबाज़ उन्हनि खे धोखो ॾियनि था, धोखो ॾेई उन्हनि खे अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए था छॾनि, पटी पढ़ाइनि था, उन पटीअ सां उहो माण्हू बिगड़ी वञे थो, फिरी वञे थो, उन ॻाल्हि ते हलियो वञे थो, धोखो खाई थो। अलाह से फरमाए थो इंसानो अलाह जो वाइदो सचो आहे, मतिलबु क़ुर जूं ॻाल्हियूं, अलाह जे रसूल जूं ॻाल्हियूं सभु सचियूं। तव्हांखे दुनिया जी हयाती धोखो न ॾिए, माना मफ़ादात जे करे तव्हां धोखो न खाओ, ॿिया धोखेबाज़नि जे करे धोखो न खाओ। बसि शैतान तव्हांजो दुश्मन आहे, दुश्मन सम्झो। उहो सॾे थो, जमा करे थो पंहिंजी जमात खे, पंहिंजे गिरोह खे, जीअं त उहे जहन्नमी बणजनि। इन जे लाइ उहो गॾाए हिकिड़े नज़रिए ते उन्हनि खे आणे थो। इहो शैतान जो हिकिड़ो मिशन आहे, कंहिं हिकिड़ी पॉइंट ते माण्हुनि खे जमा करणु। ऐं उहो जमा कीअं कंदो आहे माण्हुनि खे, उन जमा करण जो उनजी सूरत इहा आहे, उनजी सूरत इहा आहे त हू माण्हुनि खे लालच ॾींदो आहे। ऐं इहा हदीस पाक में इन ॻाल्हि जो बयानु अचे थो। माण्हू जी हिकिड़ी तबीयत आहे, उनजी हिकिड़ी फितरत आहे, इंसान जी हिकिड़ी तबीयत ऐं फितरत आहे। हिन फितरत जे हवाले सां इंसान बरगलाइजी वञे थो। जीअं अचे थो हदीस शरीफ़ में, हदीस हिकिड़ी मां तव्हां इहा ॻाल्हि सम्झी सघो था। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, लौ यालमु अन्नास मा फि निदा वस्सफ़ अव्वल, जेकॾहिं माण्हुनि खे ख़बर हुजे हा निदा में छा आहे, सफ़ अव्वल में छा आहे, केॾो दर्जो आहे, केॾो मक़ाम आहे। फरमाइला त उमा वलो हबवन, जेकॾहिं माण्हू अचनि हा थोरे जूं रेड़ियूं पाए, रेड़ियूं पाए बि माण्हू पहुचनि हा, माण्हू खे ख़बर न आहे। पर ॿी हदीस में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, माण्हू हिकिड़ी ॻाल्हि जे करे जमो थी था वञनि, जमो थियण जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं। उहा ॻाल्हि इहा आहे, फरमायूं जेकॾहिं माण्हू लौ वजदू इरकन समीनन ऐं मिरबातैन हसनतैन, जेकॾहिं का इर्क समीन उन्हनि खे मिलंदी ऐं मिरबातैन हसनतैन उन्हनि खे मिलंदा, हिन जो मतिलबु थोरो मफ़ाद, कोई हिन जो मक़सदु थोरो मफ़ाद, थोरो उन्हनि खे को मफ़ाद ॾेखारे माण्हू जमा कनि था, पोइ उनखे गुमराह था कनि, उनखे मिसयूज़ कनि था, पंहिंजे इस्तेमाल में आणनि था। इहो हिकिड़ो गुमराह जेको मिशन आहे, उन्हनि जी हिकिड़ी ख़ासि इहो एक्शन आहे जेको हदीस पाक सम्झाए ॿुधाए थी। इन तरीक़े सां माण्हुनि खे गुमराह था कनि। त माण्हू गुमराह कीअं थी, क़ुर ऐं हदीस जेका ॻाल्हि ॿुधाई आहे माण्हू जी उहा फितरी आहे, छो त अलाह तबारक व तआला ख़ालिक़ आहे। हिते अलाह साईं फरमाए थो, हल मिन ख़ालिक़ ग़ैरुल्लाह, अलाह खां सवाइ ख़ालिक़ आहे? ॿुधायो भला, अरूनी माज़ा ख़लक़ू मिनल अर्ज़, ॿुधायो त कंहिं ॿिए का शइ पैदा कई आहे छा दुनिया में, उहा ॾेखारियो? कोई न आहे।
अल्लाह जॾहिं त ख़ालिक मालिक उहो आहे, ॻाल्हियूं बि जेकी उन ॿुधायूं आहिनि न, माण्हुनि जे हिदायत जूं बि ॻाल्हियूं रब जे तरफ़ां आयूं आहिनि। त गुमराह थियण वारा जेके अंदेशा आहिनि उहे बि रब तबारक व तआला ॿुधाया आहिनि। हे अंदेशा आहिनि जिन सां माण्हू गुमराह थियनि था। उहो इहो अंदेशो आहे, इहो ख़ासि फ़िक्र ऐं सोच जी ॻाल्हि आहे त माण्हू जेके आहिनि थोरे मफ़ाद ते गुमराह थी वेंदा आहिनि। थोरी ॻाल्हि हूंदी आहे, ॻाल्हि मामूली हूंदी आहे, एॾी कहिड़ी वॾी महिनत वॾी जफ़ाकशी उहा उन थोरे मफ़ाद ते करे वेंदा आहिनि। इहो उन्हनि जे ज़हन में विहारियो वञे थो ऐं मफ़ादात जे भीड़ उन्हनि खे चाढ़ियो वञे थो। पोइ थोरी ॻाल्हि करे बि माण्हू उहो इस्तेमालु थी था वञनि। तॾहिं फरमायूं त माण्हुनि खे ख़बर न आहे त अल्लाह तबारक व तआला वटि असांजो केतिरो दर्जो आहे, उन दर्जे खे माण्हू नज़र अंदाज़ था कनि। पर दुनिया जे मफ़ादात में जेको उनखे थोरो हासिलु थिए थो उनजो ताक़ुब कनि था, उनजी क़दुरु कनि। हिते अल्लाह तबारक व तआला फरमायो जो दुनिया जी मफ़ादात जे कठि न लॻो, माना इहो पंहिंजे लेखे तव्हांखे का अहिड़ी ज़हन में ॻाल्हि अचे थी या अहिड़ो को मनसूबो आहे उनखां पाण खे बचायो ऐं दुनिया ऐं धोखो न ॾियनि तव्हांखे अलाह खां धोखेबाज़ मथां के धोखेबाज़ धोखो ॾियनि, अहिड़े क़िस्म जो झांसो ॾेई तव्हांखे ग़लति इस्तेमालु कनि ऐं तव्हांखे नुक़सानु पहुचाइनि, तव्हांजे नज़रिए खे, तव्हांजे अक़ीदे खे, तव्हांजे अमल खे। इन खां पाण खे बचाए। फरमाई जेके मुनकिरीन आहिनि उन्हनि जे लाइ अज़ाब सख़्तु आहे, जेके ईमान वारा आहिनि ऐं उन्हनि जा नेक अमाल आहिनि उन्हनि जे लाइ मग़फ़रत आहे, अजुर वॾो आहे। ईमान बि हुजे, ईमान सां गॾु अमल सालिह बि हुजे, उन्हनि जे लाइ मग़फ़रत आहे, अजुर कबीर आहे, सवाबु वॾो आहे। वरी अल्लाह तबारक व तआला इन हवाले सां ॿी हिदायत फरमाई अफ़मन दुईन लहू सूअ अमल, हिकिड़े माण्हूअ जे लाइ जेको ख़राबु अमल आहे उहो सिंगार थी वञे थो। फराह हसन आहे, उहो सम्झे थो हसन, ख़राबु अमल आहे लेकिन उनखे सुठो लॻे थो। ख़राबु आहे लेकिन उनखे सुठो लॻे थो, तीअं थींदो आहे। इहा हिते अल्लाह तबारक व तआला हिन आयत सबूरे में माना इहा हिकिड़ी शैतानी चाल आहे। शैतानी चाल आहे, ख़राबु अमल हूंदो उनखे भलो नज़र ईंदो, चवंदो इहो भलो आहे। तव्हांखे ॾिसो न, तव्हां क़ुर शरीफ़ में अलाह साईं मुशरिकीन मक्का जो ज़िक्र फरमायो आहे। मुशरिकीन मक्का उहे उन्हनि खे जॾहिं चवंदा हुआ तव्हां अलाह खां सवाइ ग़ैरुल्लाह जी छो था पूॼा कयो, न असां पूॼा कोन था कयूं, न मञीदा। मां नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, असां त हुननि जी पूॼा इन जे लाइ कयूं था जीअं अलाह वटि असांखे दर्जो मक़ाम मिले। सुन इहो कंहिंजो आहे, इहो नज़रियो कंहिंजो आहे, मुशरिकीन मक्का जो। इहो उनजो इहो नज़रियो आहे, असां इन जी पूॼा पाठ जेको कयूं था, इन जी फर्माबरदारी जेका कयूं था, इताअत जेका कयूं था, उहा इन जे लाइ कयूं था लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, अलाह जो असां अलाह वटि असांखे मक़ाम ऐं मर्तबो मिले, अलाह जे लाइ कयूं था। माना जेको कमु कयूं था सभु अलाह जे लाइ कयूं था। मुशरिकीन मक्का जो बि इहो चवणु आहे, जेको कमु कयूं था अलाह ख़ातिर, जेको अलाह ख़ातिर, हालांकि अलाह ख़ातिर न आहे, अलाह ख़ातिर न आहे। अलाह ख़ातिर हुजे त पोइ त ठीकु आहे, लेकिन हक़ीक़त में क़ुरान जे ख़िलाफ़ु आहे, हदीस जे ख़िलाफ़ु आहे, सहाबा किराम जे ख़िलाफ़ु आहे, खुलफ़ाए राशिदीन जे ख़िलाफ़ु आहे, सय्यदना फारूक आज़म जे ख़िलाफ़ु आहे, अबू बकर सिद्दीक़ जे ख़िलाफ़ु आहे, हज़रत अली करमल्लाह वजहू जे ख़िलाफ़ु आहे, सभिनी जे ख़िलाफ़ु आहे। पोइ बि चई सही आहे, मां नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा। एॾो माण्हू खे धोखो अलाह सी तॾहिं फरमाए थो भला यग़ुरन्नकुम बिल्लाहिल ग़रूर, तव्हांखे धोखेबाज़नि जे धोखे खां बचो, धोखो तव्हांखे न ॾियनि। हीअ शैतानी हिकिड़ी ग्रुप आहे, गिरोह आहे, उन खां पाण खे बचायो। पर ॿुधायो जंहिंखे बुरो अमल हिकिड़ो सिंगार जी मिले उनखे तव्हां छा कंदव? अलाह जी फरमाए थो उनखे तव्हां छा कंदव? इन्नल्लाह युज़िल्लु मन यशा व यहदी मन यशा, बेशक अलाह भुलाए थो छॾे, भटकाए थो जंहिंखे घुरे ऐं रस्ते ते हलाए थो जंहिंखे घुरे। अलाह जी मर्ज़ी आहे, अलाह खां तव्हां हिदायत कयो। फ़र्क़ु कहिड़ो आहे? हिन में फ़र्क़ु कहिड़ो आहे? हाणे बाक़ी ॻाल्हि इहा आहे, केरु सम्झे त हीअ अलाह, केरु सम्झे इहा ॻाल्हि, केरु सम्झे हीअ अलाह तबारक व तआला जे तरफ़ सॾे थो, बुलाए थो, या कंहिं ग़ैर जी तरफ़।
वला तज़हब नफ़्सुका अलैहिम हसरात, उहो उनजो मयार बि क़ुर ॿुधाए थो। यानी उहो माण्हू जेको हर वक़्तु अलाह को हिदायत जी दुआ घुरे थो, अलाह से मूंखे हिदायत नसीब कर, अलाह मूंखे हिदायत ते हलाए, अलाह तूं मूंखे हिन रस्ते ते हलाए जेको तुंहिंजे नेमत वारनि ॿारनि जो अनअमत अलैहिम, अलाह जिन ते तूं नेमत कई आहे उन रस्ते ते रब मूंखे हलाए। हर वक़्तु हर नमाज़ में हर रकात में अलाह को इहा दुआ घुरे थो, रब मूंखे हिदायत जो रस्तो नसीब कर, उन ते हलाए। ईअं नथो चए त मां हिदायत नथो सम्झे त मां बसि हिदायत वारो आहियां, बसि जान छुटी खलास, ॿिया सभु गुमराह आहिनि, मूंखे हिदायत वारो। इहो त शैतानी हिकिड़ो नज़रियो आहे, इहो शैतानी नज़रियो आहे, जेको ईअं सम्झे थो इहो शैतानी नज़रियो आहे। छो त हदीस शरीफ़ में अचे थो, इन हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॿुधायां। हदीस शरीफ़ में अचे थो त मलाइक मुकरब गॾिजी इब्लीस वटि आया, अज़ाज़ील वटि, वॾो मुकरब बानो हुयो अलाह जो, उन वटि आया, अचे उनखे चयूं आसमान जे मथां अर्श अज़ीम जे मथां हिकिड़ो पोस्टर लॻो आहे, इन पोस्टर में इहा ॻाल्हि लिखियलु आहे त अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो बानो जेको बरगुज़ीदो बानो आहे, वेझो मुक़रब आहे, उहो अनक़रीब मलून थींदो, अनक़रीब मलून थींदो। रिवायत में अचे थो उहे सभु गॾिजी चयो हाणे कंहिंखां इहा दुआ वठूं, छो त इहे मलाइक हुया सिफली, आले में सिफली जा मलाइकनि जा दर्जा आहिनि, मलाइकनि जा दर्जा आहिनि। जिते हिन सूरत जे इब्तिदा में अलाह तबारक व तआला मलाइकनि जी ॻाल्हि ॿुधाई त मलाइक हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके ॿिनि पढ़नि वारा, टिनि वारा, अञा वधीक। इहा हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जे लाइ अचे थो त उनजा 100,000 पर हुया, कद सदल उफ़्क़, जो सॼो किनारो आसमान जो भरिजी वियो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिब्रील अलैहिस्सलाम खे ॾिठो गार हिरा में, उते जॾहिं नुज़ूल क़ुर थिए पियो, जिब्रील अलैहिस्सलाम पंहिंजी शकिल ज़ाहिर कई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कद सदल उफ़्क़, पूरो किनारो आसमान जो भरियलु हुयो, एॾा पर हुया। पोइ सॼो ॾिस त हितां खां वठी हिन शिमाल खां वठी जुनूब ताईं सभु जो सभु पर ई पर आहिनि, एॾा पर हुयसि, अलाए घणा हज़ार पर हुयसि, एॾा पर। मतिलबु अलाह जी मर्ज़ी आहे, मलाइक के कहिड़ा आहिनि, के कहिड़ा आहिनि, के कहिड़ा आहिनि। हिकिड़ा हेठि आसमान जा मलाइक आहिनि, मथे जा, विच जा, मतिलबु आला जा मलाइक आहिनि, मतिलबु आला जा मलाइक बि आहिनि, जंहिंजे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ख़ुदि रब तबारक व तआला पुछे पियो फ़ीम यख़्तसिमुल मलउल आला, मलउ आला जा मलाइक छा में पाण में बस कहिड़ो था कनि, ख़बर अथई? जैसे अलाह खे ख़बर आहे, मूंखे त ख़बर न आहे। रिवायत में अचे थो को रब्बुल आलमीन जी कुदरत जो हथु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने ते जॾहिं लॻो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे मलउ आला जा जमी जेके मुखासमात, जमी जेके उन्हनि जा मुकालमात, अभास सभु ज़िक्र फरमायो। मतिलबु इहे मलाइक आहिनि, इहे बि मलाइक आहिनि, माना माण्हुनि जे अमाल जे मथां उहे पाण में बहस कनि था, इंसानु कहिड़ा अमल करे थो, कहिड़ो इंसानु चङो आहे, कहिड़ो बुरो आहे, कहिड़ो अलाह जी इताअत करे थो, कहिड़ो नाफ़रमानी करे थो। पर समूरो इंसान जे ज़रे ज़रे खे अलाह रब्बुल आलमीन त हाज़िर नाज़िर आहे, लेकिन मलाइक बि इंसान जे मथां नज़र रखनि था, हर इंसान जे मथां, जहिड़ो बि इंसानु आहे, जहिड़ो बि इंसानु आहे उनजे मथां मलाइक जी नज़र आहे। हीउ माण्हू छा थो करे, कहिड़ी ॻाल्हि थो करे, अलाह जी इताअत करे थो, फ़रमाबरदारी करे थो, नाफ़रमानी थो करे, उहो सच ॻाल्हाए थो, कूड़ थो ॻाल्हाए, इहो कंहिंसां धोखेबाज़ी करे थो या वाक़ई सही आहे, छा थो करे, गुनाह थो करे या सवाब थो करे। इहे सभु ॻाल्हियूं मलाइक ॾिसनि था, उन्हनि जी दिलचस्पी आहे इंसान सां। छो त अलाह तबारक व तआला मलाइकनि खे हज़ारे साल अॻे इंसान जे इस्लाहात जे लाइ, उन्हनि जे मफ़ादात जे लाइ पैदा कयो। जीअं माण्हू का शइ अॻ में पैदा थींदी आहे, हिकिड़ी शइ अॻ में थींदी आहे, जीअं ॾिसो ॿिए ॿार आहे, अलाह तबारक व तआला जो हिकिड़ो उसूल आहे, हिकिड़ो कानून आहे। जीअं ॾिसो बचो आहे, माउ जे पेट में अचे थो त अलाह तबारक व तआला उनजे ॼमण खां अॻे ई उनजी वालिदा खे खीर वग़ैरह उन बचे जी ग़िज़ा जो इंतिज़ामु थी थिए अॻे ई, हालांकि ॼाओ ई न आहे। अहिड़ी तरह अलाह तबारक व तआला आदम जे पैदा करण खां अॻु में, आदम अलैहिस्सलाम जे पैदा करण खां अॻु में, बनी आदम जे तख़लीक़ खां अॻु में अलाह तबारक व तआला सॼो निज़ाम क़ाइमु थियो, मलकूती निज़ाम क़ाइमु थियो, हुन खां सवाइ काइनात जो निज़ाम क़ाइमु थियो। त मां अर्ज़ु कयां थो त उहो ई माण्हू हिदायत वारो आहे ऐं हुनखे मिलंदी हिदायत,
अल्लाह तबारक व तआला फरमाए थो युज़िल्लु मन यशा व यहदी मन यशा। अल्लाह जी मर्ज़ी आहे जेके हिदायत ते हलाए, जेके गुमराह बणाए, मर्ज़ी आहे हुनजी भुलाए छॾे। त जेको माण्हू अलाह खां हिदायत घुरंदो हुनखे मिलंदी, जेके जेको घुरंदो पर जेको सम्झे ई पाण खे हिदायत ॾे, न हुजे बि न हुजे गुमराह, चए त मां हिदायत वारो आहियां। अलाह से फरमाए थो फला तज़हब नफ़्सुका अलैहिम, तुंहिंजो सिर न वञे हिननि जे लाइ, अहिड़नि माण्हुनि जे लाइ सिर तुंहिंजो न वञे, परेशान न थी, छॾे ॾे। इन्नल्लाह अलीमुन बिमा यसनऊन, अलाह खे ख़बर आहे जेको पाण करे थो उनखे सभु ख़बर। अहिड़नि माण्हुनि खे छॾे ॾे, बसि नज़रअंदाज़ कर। इन्नल्लाह अलीमुन बिमा यसनऊन, अलाह खे ख़बर आहे जेको कंदा। त मां अर्ज़ु कयां पियो, इहो हिकिड़ो मयारु आहे हिदायत ऐं गुमराही जो मयारु कहिड़ो आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको पाण खे हमेशह परेशान सम्झे थो, छो त हदीस में जेको अलीमान बैन अल ख़ौफ़ व रजा, ईमान ख़ौफ़ ऐं रजा जे दरमियान, उमेद बि ख़ौफ़ बि, उमेद बि ख़ौफ़ बि। ख़ौफ़ हूंदो मबादा असां भुलिजी वञूं, मबादा असां कोई अहिड़ो अमल थी वञे जो अलाह से नाराज़ हुजे, अलाह जो रसूल नाराज़ हुजे, इनजो माण्हू बचाए। माना हर वक़्तु इहो फ़िक्र रखिणो आहे, इहो फ़िक्र करिणो आहे मबादा मां अहिड़ो कमु त नथो कयां त अलाह मथां नाराज़ आहे, अलाह जो रसूल मथां नाराज़ आहे, इनजो बचाए पाण खे, अलाह से असांखे बचाए। अहिड़े अमल खां जेका अलाह नाराज़ हुजे, अलाह जो रसूल नाराज़ हुजे, सहाबा किराम नाराज़ हुजनि, औलिया किराम नाराज़ हुजनि, अलाह से असांखे दीन ऐं हिदायत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, हिदायत नसीब फ़रमाए। मां इहा ॻाल्हि ॿुधायां पियो त उहे शैतान वटि आया ऐं शैतान खे अची चयूं, छो त इहो वॾो दर्जो हुओ हुनजो, वॾी इबादत गुज़ार हुयो, वॾो इबादत गुज़ार हुयो। उनखे अची चयूं अलाह जे आसमान ते अलाह तबारक व तआला जी तरफ़ां इहो लिखिजी वियो आहे हिकिड़ी शइ, त कोई हिकिड़ो बानो आहे जेको अलाह जो उहो मतरूद थींदो, तड़िजी वेंदो, अलाह जी हिदायत खां महरूम थींदो। उन जे लाइ असां तो वटि आया आहियूं, असांखे तूं दुआ घुर त अलाह तबारक व तआला असांखे बचाए। रिवायात में अचे थो, हदीस में उन्हनि दुआ घुरी त अलाह हिननि खे तूं हिनखे बचाए, पंहिंजे लाइ दुआ न घुरिजे, मां तूं हिदायत वारो। मतिलबु हिकिड़ो माण्हू पाण खे हू हिदायत वारो सम्झो, ॿिया सभु गुमराह। इहा बि हिकिड़ी शैतानी चाल आहे जेको अलाह तबारक व तआला फरमाए थो फला तग़ुरन्नकुमुल हयातुद दुनिया ला यग़ुररकुम बिल्लाहिल ग़रूर इन्न शैतान लकुम अदुव्वुन फत्तख़िज़ूहु अदुव्वा। अलाह तबारक व तआला असांखे हिदायत नसीब करे, गुमराही खां बचाए। अलाह तबारक व तआला पंहिंजी रज़ा नसीब करे, पंहिंजी रज़ा